दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां ऑफिस में अर्दली रूम जो इनकाद कयो वियो, जंहिंमें पुलिस अहलकारनि जा मसइला मसाइल ॿुधण समेत अहलकारनि खे जारी कयल शोकास नोटिस ऐं उन्हनि ख़िलाफ़ शिकायतुनि तोड़े अहलकारनि पारां ॾिनल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वई। एसएसपी दादू मुसलसल गैर हाज़िर रहणी, नज़्म ज़ब्त जी भञकड़ी कंदड़ 9 अहलकारनि खे नौकरी मां बरतरफ़ डिसमिस फ्रॉम सर्विस करे छॾियो। बरतरफ़ कयल अहलकारनि में हेड कांस्टेबल 432 एजाज अली बबर, कांस्टेबल 80 नदीम अली दायो, कांस्टेबल 516 अलाबख्श रिंद, कांस्टेबल 955 मजहर अली हीसपानी, कांस्टेबल 641 अब्दुल मजीद बबर, कांस्टेबल 3469 अमीर अली जरदारी, कांस्टेबल 3101 गुलाम कादिर उमरानी, कांस्टेबल 2146 जावेद अली सुधायो, कांस्टेबल फारूक उर रहमान हालो शामिल आहिनि। उन खां अलावा गैर हाज़िरी ऐं ॿियनि शिकायतुनि ते 17 अहलकारनि खे वधीक शोकास नोटिस जारी कया विया, जिन मां 6 अहलकारनि खे फाइनल शोकास नोटिस ॾिना विया, जिन में कांस्टेबल फोटो खान जरदारी, मोहम्मद यूनिस कमरानी, दिलावर खोसो, अली अहमद बबर, खादिम सोलंगी, अब्दुल सत्तार तुनियो ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त 8 अहलकारनि जे मोकलिन जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कयूं वियूं। 7 अहलकारनि पारां बदिली लाइ ॾिनल दरख़्वास्तुनि ते खेनि ट्रांसफर पोस्टिंग कई वई। ॿिनि अहलकारनि जी दरख़्वास्त ते संदन रिटायरमेंट मंज़ूर कई वई। एसएसपी दादू जो चवणु हुयो त पुलिस फोर्स में नज़्मो ज़ब्त खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो। गैर हाज़िरी या ग़फ़लत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। खाते जी साख ऐं अवामी ख़िदमत जी मयार खे बरक़रार रखण लाइ अहिड़ा क़दम जारी रहंदा।